नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भेरिया खां ख़बर ॾींदा हलूं त भेरिया रोड टाउन कमेटी में मुख़्तलिफ़ धुरनि जे 7 जनरल काउंसिलर, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे संदसि उहिदनि तां हटाइण जे लाइ संदसि ख़िलाफ़ बेएतमादी वारी जी रिथा जमा कराए वरिती आहे। मुख़्तलिफ़ धुरनि जे 7 मेंबरनि जी सहिन सां खेनि हटाइण वारी रिथा वारी कापी टाउन ऑफिसर भेरिया रोड वटि जमा कराए वरिती आहे। टाउन ऑफिसर रिथा वारी कापी रिसीव करे मेंबरनि खे ॾिनियूं आहिनि। टाउन चेयरमैन जे मेंबरनि पारां करप्शन जा इल्ज़ाम। हिन शहर खे खंडर बणाए सफ़ाई सुथराई जे मुंद में मिरंदड़ फंड हड़प करे विया आहिनि। मेंबरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। भेरिया रोड टाउन कमेटी में मुख़्तलिफ़ धुरनि जे हिकु औरत मेंबरनि नजमा नदीम अख्तर समेत 7 जनरल काउंसिलर मौलवी हाफिज़ अल रहमान कीरियो, इम्तियाज़ अहमद आरई, मंजूर अहमद बुरोई, डॉक्टर यूसुफ आरई, रशीद वसीम मलिक, मोहम्मद यूसुफ जे सहिन सां चेयरमैन टाउन कमेटी भेरिया रोड लाला अब्दुल करीम काकर ऐं वाइस चेयरमैन शाहिद अली कीरियो खे संदसि उहिदे तां हटाइण जे लाइ बेएतमादी वारी रिथा आणण जे फ़ैसिले बाद अॼु रिथ वारी लिखत जी कापी मेंबरनि जे सहिन सां जमा कराई वई आहे। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ धुरनि जे मेंबरनि मौलाना हाफिज़ अल रहमान कीरियो, इम्तियाज़ अहमद आरई ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ते इल्ज़ाम हणंदे चयो त 2015 में जीअं चेयरमैन टाउन कमेटी लाला अब्दुल हकीम काकर ऐं वाइस चेयरमैन शाहिद अली कीरियो चूंडिजी चार्ज संभाली त शहर जे 8 वार्डनि में सफ़ाई सुथराई वारा कम कराइण में मुकमल तौर नाकाम थी वियो। शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। टाउन ऑफिसर अमले जे मिली भग सां करप्शन करे शहर जे तरक़ियाती कमनि जी सरकारी फंडनि खे हड़प करे वियो आहे। असां मुसलसल चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाज तहरीकूं हलायूं अचूं पिया, पर हुकूमत संदसि 26 मार्च ते लोकल गवर्नमेंट जी जारी कयल हिकु नोटिफिकेशन मूजिबि हिकु सादे अक्सरियत सां चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे संदसि उहिदे तां हटाए सघिबो आहे। असांखे अहिड़ी रिथा आणण लाइ टाउन जे टोटल 14 मेंबरनि मां 7 मेंबरनि फ़ैसिलो कंदे संदसि सहिन सां रिथा आणण जे लाइ कापियूं टाउन ऑफिसर भेरिया रोड इम्तियाज़ अहमद हालेपोटो वटि जमा कराई। उन खां रिसीविंग पिणु हासिल कई वई आहे। हिन चयो त सिंध हुकूमत जे नए जारी थियल अहिड़े नोटिफिकेशन में असिस्टेंट कमिश्नर खे प्रेज़िडिंग ऑफिसर तौर मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट असिस्टेंट प्रेज़िडिंग ऑफिसर हूंदो। उन ॾिस में पहिरियों इजलास कोठाइण लाइ रथ जी दरख़्वास्त जमा कराई वई। हिन दावा कंदे ॿुधायो त वोटिंग दौरान वधीक 3 मेंबर यानी 10 मेंबर साण गॾु हुआ। होॾां राब्तो करण ते चेयरमैन टाउन कमेटी लाला अब्दुल करीम काकर ॿुधायो आहे त 70 मेंबरनि जी सहिन सां मुख़ालिफ़ मेंबरनि जी दरख़्वास्त जमा थी वई आहे। मां हिननि जो हर फोरम ते मुक़ाबिलो कंदुसि। खेसि काफ़ी मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। मेंबरनि जा करप्शन जे इल्ज़ाम में काई सदाकत न आहे। यादि रहे त गुज़िरियल मक़ामी चूंडनि में भेरिया रोड शहरी एहतियात जुड़ियल हो, जंहिंजा 8 उम्मीदवार कामयाब थिया हुआ ऐं पीपी मेंबरनि खे भेरिया रोड मां शिकस्त मिली हुई। पर कुझु मेंबरनि लालच ऐं दबाव में अची हुकूमत धुरी जे मेंबरनि सां मिली मौजूदा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे चूंडियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।